नबी से हजरत उमर की तारीफ भी बयान पिया कल, खिलाफत की तरतीब भी बयान पिया कल। त ॿियो नंबर खिलाफत में उमर जो आहे। कुरान भी ये थो चए अशिद्दाउ अलल कुफ़ार। ॿियो नंबर उमर जो आहे जेको काफ़रनि ते सभ खां वधीक सख़्त हो। उन भिटाई साहब भी फरमायो उमर अदालत अगरो। ॿियो नंबर उमर जो जंहिंजी अदालत सॼी दुनिया में मशहूर हुई। खिलाफत के मनसब ते वेठो हज़रत उमर ऐलान फरमायो जेकर मुझे दौर हुकूमत में इराक के फुरात नदी ते को कुत्तो भुखे उन ते मरियो उमर उन जो भी हिसाब दीनो। मुसलमानों कुछ सोचो तो सही, वो उमर जेको इराक के फुरात नदी ते कुत्ते जी भुखे उन बर्दाश्त न तो करे सके, यो नबी से जे बच्चन के तकलीफ दी, यो हजरत अली से जो औलाद के तकलीफ दी।